रागी बोड़ी हर जा हुस्न हबीब जो हर जा हुस्न हबीब जो सिंध जे फन जे दुनिया में बि अवां काफ़ी ख़िदमत कई आहे जहिड़ो जेकॾहिं शाइरी अवां कई आहे त वरी सुरीला राॻींदड़ उन्हनि जी बि जहिड़ी कर परवरिश थी आहे उन्हनि जी बि परवरिश तालीम बि थी आहे तालीम बि थी आहे थोरो घणो ॼाणंदड़ बि आहियां जी शायदि आउं ॻाईंदड़ बि आहियां पर हिते जी ख़बर कान्हे पर एॾो आवाज़ चङो सुठो ख़ुदा ॾिनो आहे जेको ईअं कलाम ॻाइबो आहे हारमोनियम ते वांगुरियूं हारमोनियम ते तबले ते हारमोनियम सभु कम थिया आहिनि वाह वाह मंज़ूर अली ख़ान सां ॿुधण में ईंदो आहे त उहे जहिड़ा उहे चवंदा आहिनि त मंज़ूर अली ख़ान साईं जिन जा उस्ताद भाई आहिनि हा बिल्कुलु उस्ताद सेंधो ख़ान उस्ताद सेंधो ख़ान हो हिते मंज़ूर अली ख़ान जो मंज़ूर जो उस्ताद उन्हनि जो उस्ताद उनजो बि उस्ताद तव्हांजो बि उस्ताद हुनखे त सभु कुझु ख़ुदा अता कयो जी हा पर थोरो घणो जेको कुझु हो हुन करे ॼाणाए सघियो सेखारे सघियो जी हा उहो आउं सिखियल हिन वक़्तु या अव्हां जे दौर में कहिड़ा कहिड़ा सिंध में राग जा ॼाणू हुआ या कुझु करे बि सघंदा हुआ जेके जंहिंजो धंधो हुयो न हो हिकिड़ो त पीर गुलाम रसूल शाह जीलानी हो मरहूम जेको ताज़ो गुज़ारे वियो उहो बि ॾाढो माहिर हो ॼाणू हो हिन वक़्तु हाजी मोहम्मद ज़मान शाह मटार को जी इहो बि राग जो मूसीक़ीअ जो ॾाढो चङो ॼाणंदड़ आहे जी किबला सुठो ॼाणंदड़ चवंदा आबदा परवीन जे सुर जो बुनियाद हिन पायो हिन ठाहे जहिड़ो वाह वाह भला पीर भिटाई ऐं गुलाम हैदर शाह जी उन जो भाउ मिठल शाह जी उन जे नाले ॿुधो अथमि जी उहो बि एतिरो ॼाणे थो हुसैन भाई ख़ादिम बि हितां जो आहे मिस्री फ़क़ीर मरहूम हो उहो बि हितां जो वरी मिस्री फ़क़ीर जे करे वरी उनजे भर पासे वारा शागिर्द ऐं असर वरितो उन्हनि ज़रदारनि उन्हनि बि असर वरितो मंज़ूर अली ख़ान बि उन बि शागिर्द पैदा कया त इहा आबियारी अव्हां कई आहे असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं जेके बि सिंधी ॿुधंदड़ ज़ौक़ रखण वारा आहिनि उनजे तरफ़ां महिरबानी मोहम्मद फ़क़ीर खटियाण सां साईं जी मुलाक़ात थी हुई उन्हनि सां मुलाक़ात तमामु घणी दरवेश वारा मूंखे वालिद साहिब जन तमामु चङी तरह सां उन्हनि वटि अचणु वञणु हिते रहणु निम बंगलो इन बंगले में मोहम्मद फ़क़ीर खटियाण जो मर्कज़ मूंखे हुकुम कंदा त वञ वरी उते वञिबो वरी वेहबो वरी पोइ उते सोबत कचहरी आहे जेका फ़क़ीराणी थींदी आहे वेठी ॿुध बि हिकिड़ो किताब मूं लिखियो आहे मिस्रीअ जूं तड़ूं छपजी विया उन में मूं लिखियो आहे त थोरो ॻाल्हायो घणो ॿुधो उते थोरो ॻाल्हाइबो या कोन ॻाल्हाइबो ॿुधबो तमामु चछो उहे किथे किथे का ज़रूरत हूंदी हुई मिसाल तौर इमाम अली फ़क़ीर खे चयूं त कलाम ॿुधाए वियुसि हुते संदन पाथारीअ ते सेंधो ख़ान उस्ताद सेंधो ख़ान वेठो इमाम अली फ़क़ीर को कलाम ॻायो बाजे तल कहिड़े ते कारे ते ॿिए कारे ते ॻाईंदो हो या ख़बर न आहे छा जंहिं सुर ते ॻाईंदो उन ते ॻाईं वरी उस्ताद सिंधे ख़ान खे चयो फ़क़ीर साहिब मोहम्मद फ़क़ीर त साहिब उस्ताद ॿुधायो सतार ते जीअं हथु हयो त सतार जो जेको सुर हो जंहिंखे आ कबो आहे सुर त उस्ताद रोकियो इमाम अली फ़क़ीर खे चयईं त इमाम अली फ़क़ीर इन बाजे सां ई कहिड़ो सुर थो कीअं आहे छा आहे कीअं थो मिले कहिड़ो सुर आहे न दरवेश खे ख़बर कान्हे कुझु कोन को माठ थी वई चुप थी वई
मूं चयो उस्ताद इहो रेखप आहे रेखप इहो रेखप आहे हा सितारा रखी एवा भाकुर पातई वाह वाह भाकुर पातई तोखे कीअं ख़बर पई मूं कुझु पढ़ियो आहे कुझु महिनत कई आहे कुझु ॿुधो आहे कुझु सुणियो आहे कुझु ॻायो वॼायो न ही सभु चई त अॼु खां वठी आऊं हाज़ुरी ॾींदुसि वाह वाह कहिड़ी फ़क़ीर साहिब पुछियो त कहिड़ी ऐं त जेको मूं वटि इल्मु आहे उहो सेखारींदुसि वाह वाह उन खां पोइ मूंसां इहो तव्हां पंहिंजे कशिश सां उस्ताद खे आमादा करे इल्म मौसीक़ी पिरायो बिल्कुलु मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु हो हिकिड़ी आइडिया हुई त साईं जन वटि कई दौरनि जूं ऐं कई माण्हुनि जूं जुदा जुदा क़ौमुनि जा ग्रुप फोटा बि हूंदा हा हा त उहे बि न महफ़ूज़ कजनि छो साईं जन रूह रवां अदबी बोर्ड जा बि आहिनि ऐं हीउ दौरु अची वियो आहे फिल्म जो फोटोग्राफरी जो ऐं आवाज़ दुनिया जो त उनखे जदीद तरीक़े सां कंहिं फिल्म में जेकॾहिं महफ़ूज़ न उहे फोटोग्राफ्स कराइजंदा जेकॾहिं समाट ऐं पंहिंजे हिते रिवायत आहे त जेकॾहिं जेके क़ौमूं त हुनजे पटकनि जो भेर जुदा लिबास जुदा ॾाढ़नि जो शेप जुदा त अव्हां बि हिकिड़ो दौरु आयो अव्हां वटि उहे तस्वीरूं हूंदियूं उहे महफ़ूज़ हुजनि जेकॾहिं तस्वीरूं हाणे महफ़ूज़ आहिनि पर अफ़सोस आहे अफ़सोस करियां थो त का हिकिड़ी बि तस्वीर मूंखां जेका के महिरबान खे दोस्त खे वठी विया त वरी वापसि कंदासीं असांजे हिन में ॾाढो बाबो आहे हिन जो फोटो कढी वेठि तव्हांखे ॾेई वेंदा ॿ टे के तस्वीरूं पयूं वठी विया त वरी वठी विया वरी उन्हनि खे हितां थो वेही अर्ज़ु करियां त जेकॾहिं उहे तस्वीरूं वापसि खणी अचनि या उन्हनि जो फोटोग्राफ्स कढाए अची जेकॾहिं ॾींदे महफ़ूज़ हूंदियूं हिन में सभिनी जो फ़ाइदो आहे वैसे शाह करीम जे बुरड़ियार जे रोज़े ते साईं शाह करीम रहमतुल्लाह जे रोज़े ते त हिन ॻाल्हि ॾांहुं हलियो त मूं चयो जेकॾहिं शाह लतीफ़ ठहिरायो आहे हीअ रिवायत त साईं जन काशी जूं सिरूं वञी उतां मुल्तान मां पाण जोड़ा खणी आया ॿेड़ीअ में पोइ जो ख़ुदाबाद मियां नूरमंद कलोड़े दावत कई आहिनि कीअं त मूं चयो हिकिड़ो अहिड़ो अज़ीम शाइर ऐं आर्टिस्ट फनकार उन इहे कहिड़ी डिज़ाइन कहिड़ो कलर पसंदि कयो ऑर्डर ॾेई त ज़रूरु ठहिरायो हूंदो न उन कारीगर खां मुल्तान में वञी संदन पसंदि कहिड़ी आहे कहिड़ो गुल आहे कहिड़ो रंग आहे ॾाढी पोइ त मरमत उचियूं हुयूं काशी जूं ॿियूं सिरूं लॻियूं पर जेकर ईअं हुजे न उहे हुजनि त उहो गुल ऐं उहो कलर महफ़ूज़ कजे हिकिड़ो दफ़ो वियो आहियां जी ॾिसी आया हाणे हुनखे वरी जीअं चओ था तीअं वरी हाणे उन नज़र सां वरी ॾिसंदासीं की फिलहाल इहा त महिरबानी पर आउं त ॿियनि खे बि दावत थो ॾियां जे महिरफ़त जेके बि सकाफ़त ऐं इन्हनि सां वास्तो रखनि था या फोटोग्राफ्स सां या डिज़ाइनिंग सां या जेका आर्ट या स्कूल आहिनि त हिकिड़ो अज़ीम शाइर हो जेको ॿियनि ॻाल्हियुनि में एतिरो पंहिंजे फार्म खे खणी वियो आहे त हुनजी जेका सिलेक्शन हूंदी महफ़ूज़ हुजणु खपे त साईं कहिड़ो रंग पसंदि कयो ऐं उहा शायदि जे कोशिशि कजे त पाण पारां हुनखे परखे वञनि आहे न ईअं थींदो हा ईअं कॾहिं कबो इनशा अल्लाह साईं जिन शाइर बि आहिनि ऐं रूहानी गादीअ ते वेठल आहिनि त हीउ जेको शाइरनि जेको चयो आहे ॻोल्हा हुस्न हबीब इहा तलब रखण वारा अॻे हुआ हाणे हिन दौर में बि आहिनि हिन दौर में बि मुंहिंजे ख़्याल में त ॻोल्हा त लभंदा हा ॾोरींदियूं ॾिसनि लभंदा बराबरि ऐं साईं जिन सां अहिड़ा के रूहानियत वारा साहिब बि कई मिलिया हूंदा जिन जे मिलण साण ऐं उथी वञण साण
तबियत ते फ़र्क़ु आयो हूंदो? मुंहिंजी ॿिनि टिनि माण्हुनि सां मुलाक़ात थी का नंढड़े हूंदे खां वठी कुझु सांभर ताईं। जी हिकिड़ो साईं फतेह मोहम्मद शाह अजनाणी। अजनाणी, हा इहो यादि आहे जो साईं मिठन शाह जेको सो बि अजनाणी सैयद हो ऐं वॾो पब्लिशर हो इस्लामी किताबनि जो। उनजो ई वॾो उन्हनि जो उन्हनि जो मकान अञा ताईं मौजूदु आहे। जी नंढड़े हूंदे उते वञिबो, जी वञी वेहबो माठ करे ऐं ॿुधबो जेके कुझु चवंदा आहियो फुकराई ॻाल्हियूं हुयूं आहिनि। उन खां पोइ वरी जी मोहम्मद फ़कीर खटियाण जी उनजी सोबत रिहाण जो जेको ज़िक्र थियो। पर आउं बिना ख़ुशामद जे ॻाल्हि थो करियां त आउं जेकी बि आहियां उहो सभु कुझु पंहिंजे वालिद जे करे आहे। सुभान अल्लाह। साईं जिन खे जेको रूहानियत जो जी सुती जेका मिली पंहिंजे वालिद खां उते ऐं सचपच मिली। वाह वाह, उहो सचपच मिली। वाह, उहो तंहिंजे करे मर्कज़ या जेकी बि कुझु सम्झो महवर छा पंहिंजे वालिद जिन जी शख़्सियत होॾां हथ जोड़ ऐं न्याज़ ऐं सभु कुझु उन्हनि जे ज़िंदगीअ ते बि कुझु हालात थियल आहिनि, कलम बंद थियल आहिनि, थियल कोन्हनि, किताबी सूरत में अचणु घुरिजे। थियनि कोन्हनि, किताबी सूरत में अचणु खपनि। मूंखे घणनि चयो बि आहे जीअं वेठा फरमायो तव्हां जहिड़ी शख़्सियत जा वालिद बुज़ुर्ग आहे जेके दावा था कनि त उन्हनि मां ई कुझु इहो थियणु खपे, इहो मूंखे करणु खपे, इहो लिखणु मूंखे खपे। याददाश्तूं ॾेई छॾियो लिखी ॾींदा। इन करे इनशा इहो अॼु वरी अवां ताज़ो कयो आहे, उहो लिखंदासीं। मूंखे राति अव्हांजे फर्ज़ंद साण हुन मोहबत सां मूंखे सॾु ॾिनो अच्छा त अची मूंसां कचहरी कर, जेकॾहिं आहीं हिते हाला में त उन दिलि ख़ुशि करे छॾी। तव्हां में जेके ख़ुशूसियतूं ख़ूबियूं या ज़ौक़ उन मूं ॾिठा, सुर जो सम्झणु, लय जी ख़बर। उस्ताद फ़ैरोज़दीन बि गॾु हो, पाण ख़ुदि वॼाए सघणु, वरी केॾी महिल ॻाए बि सघणु, हथ हलायूं हारमोनियम ते बि हथ हलायूं, ॾाढो सुहिणो आदाब ऐं जेके मतिलबु त रुपए ते रुपयो। इहो माण्हू आहे। उहो कहिड़ो तव्हां ॿुधायो? नवीद साईं नवीद जमा सां राति कचहरी थी ऐं ॾाढो प्यारो अलाह से हयाती ॾे, ॿियनि खे बि रब्बुल आलमीन हयाती ॾे, हर कंहिं में सभिनी खे। पर जेको शइ जेका फन आर्ट वारी ॻाल्हि उहा हिते फन आर्ट वारी ॻाल्हि, रूहानियत वारी बि ॻाल्हि शायदि उनखे अॻिते ॾिसबो। अञा उमिरि खपे, पर हीअ त आहे। ऐं हर तव्हांजे औलाद मां हर को बाख़लाक ऐं जेको बि हुननि जो दाइरो आहे संगत साथियो, हुननि जो ॻाल्हाइण निशस्त बर्खास्त सभु कुझु तवाज़े वारी, पंहिंजे हिकिड़े नमूने वारी ॻाल्हाइण। इहो आउं ख़ुशामद खां सवाइ थो चवां। हिन खां पहिरीं जेको ॻाल्हायो अथमि उहा ख़ुशामद कान हुई। न ख़ुशामद अॻे बि कान, हिन खां हाणे आहे, हिन खां पोइ थींदी। ॻाल्हि सही था करियो। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो दाइरो आहे, पंहिंजो हिकिड़ो नमूनो दाइरो आहे, वज़ाकत आहे। हीअ वरी जेका शइ नवीद साईं वारी आहे जी, उहा निराली आहे, उहा निराली शइ आहे। वाह वाह, कुदरत जे तरफ़ां भला रिहाणियूं त इनशाला थींदियूं, वरी बि थींदियूं, हिते ई थींदियूं, हिन कचहरी वारे बंगले में थींदियूं या जिते बि थियनि। अलाह साईं अव्हांखे सिहतयाबी ॾींदो त किथे ॿाहिरी कंहिं जॻह ते जीअं को दरिया जो किनारो, को किंझर जो किनारो थी सघे थो, या किथे शाम या चांडो की रात, सुठी मौसम में सभु कुझु थी सघे थो, बरसात जी मौसम हुजे, सभु कुझु थी सघे थो। रब ताला पहिरीं तव्हांखे सिहतमंद करे, उन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं। ऐं असां
ऐं टेलीविज़न वारनि जे तरफ़ां जो शुक्रियो थो बजाणियां जो असांखे इन लाइक़ु सम्झी असांजे हिकिड़े प्रोग्राम खे इन लाइक़ु सम्झी तव्हां इन में शमूलियत करणु फरमाई अव्हां जी वॾी महिरबानी वरी जेके असांजे साथियुनि जा जेके लवाज़मात ऐं जेके इंतिज़ामात जेके कयो उन्हनि जे लाइ बि शुक्रगुज़ार आहियूं अव्हां जा असांजो फ़र्ज़ु जेको हो अदा कयो अथऊं ऐं अव्हां जे माण्हुनि जा बि शुक्रगुज़ार आहिनि जेके असांजे कई अथनि उन्हनि जे फ़र्ज़ु हो त ख़िदमत कनि ऐं इहो मौजूदु डायरेक्टर साहिबु जनरल मैनेजर जनाब अमीर इमाम जंहिं मूं सां ॻाल्हायो ऐं ॿियो प्रोग्राम मैनेजर बि उहो त हिते आहे ज़हीर ख़ान ऐं उन्हनि जो आउं शुक्रगुज़ार आहियां जेका उन्हनि महिरबानी कई आहे महिरबानी उनजो शुक्रगुज़ार आहियां ऐं साईं अव्हां कमाल करे छॾियो आहे डॉक्टरनि जी बि मन ऐं असीं बि ॾिसूं पिया त हर जेका ॻाल्हि करियो था उन्हनि जे पस मंज़र में का अहिड़ी का ॻाल्हि तव्हां अचो थी वञे जो तव्हांजी छाती भरिजी थी अचे अखियुनि में पाणी थो अची वञे बहरहाल रब्बुल आलमीन तव्हांखे सिहतयाब कंदो ऐं दिलेरीअ सां तव्हां हिनखे मोह ॾींदव आमीन 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 हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त साईं जिन जे अॻियां संदन तरतीब ॾिनल किताब तरतीब ॾिनल छा संदन शाइरीअ जो किताबु छपर में छड़ियूं त पियो आहे इन ई किताब जे कवर जे पोएं हिसे ते सिंधी अदबी बोर्ड जा किताबनि जा नाला ॾिनल आहिनि ऐं संदन तरतीब ॾिनल या संदन शाइरी जे किताबनि जी बि चङी फ़हिरिस्त आहे चङी ख़ासी आहे यादि त सभई कोन पर मसलन छपर में छड़ियूं मिसरीअ जूं तरियूं कचकोल ऐं साईं ॿिया सभु त यादि कंदा अचनि तमामु घणा आहिनि हा तमामु घणा आहिनि 19 20 किताब काफ़ी ते बि किताब आहे काफ़ी नालो ई काफ़ी आहे दीवान दीवान यादि ॾियारियो ऐं मूं जीअं सवेरे जो यादि रफ़्तगाह आहे ऐं फिरदौस जो रिसालो निकिरंदो हो हुन उहो तव्हां साईं जिन जे सरपरस्ती में निकिरंदो हो माहवार बेपी रखियूं किताब हाणे छपर में छड़ियूं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ किताब मुंहिंजे हथ में आहे बिस्मिल्लाह करे जेका काफ़ी निकिती साॼे पासे सारी शाइरी बस ज़बान शाइर था ॿुधो बिस्मिल्लाह वाह वाह आहे आब हयात मथां मौज़ू मिलियो आहे आब हयात हाणे इहे आहिनि बैत इहे आहिनि बैत चओ त इहे ई पढ़जनि हा भले हिकिड़ो अधु जेके साईं जन मुनासिब जेतिरो सम्झनि किथे माखियूं मिसरियूं किथे पिरियनि पिक चखे चरियाई न थिए उन सिकनि मथे सिक दारू आहे दर्द जो हरदम सा हिक टिक तालिब मौला जी रहे छो न उन दे छिक चवां चढ़ी चोट थो नाहे लोकां लिक काल अहाई लख जी हक़ीक़त में हिक न त हुन जी तिखी तिक मिड़नी मशरूबात खां महिरबानी हुन जी तिखी तिक मिड़नी मशरूबात खां त मोहम्मद फ़कीर साईं खे यादि कयोसीं त हीअ अव्हां जा बि अक़ीदत मंद आहिनि उहा जेका दरगाह आहे असां जहिड़ो करे अव्हां जी सफ़ा हिकिड़ी पंहिंजे घर जी हा बिल्कुलु उते पंहिंजे घर जी हर साल उते मेले ते वञणु करणु ई सही पियो उते लॾो सॼो इहो लॾो उते गॾु हूंदो आहे हा कोई इजाज़त हुजे त हिन कलाम खां ॿुधिजे कलाम कंहिंजो साईं जिन जो कलाम ॿुधाईंदो हर जा हुस्न हबीब हर जा हुस्न हबीब जो मज़ा बैरागी घोड़ी
हबीब जो अल्लाह बैरागी बोड़ी सदमा सौज तेरा कजाला सदमा सौज तेरा कजाला लालड़ ले लोड़ी लालड़ ले लोड़ी लालड़ ले लोड़ी लालड़ ले लोड़ी हर जा हुस्न हबीब जो अल्लाह हर जा हुस्न हबीब जो अल्लाह बैरागी बोड़ी ओ बैरागी बोड़ी मैं बैरागी बोड़ी हर जा हुस्न हबीब जो अल्लाह हर जा हुस्न हबीब जो अल्लाह बैरागी चायूं जानिए यार ले चायूं जानिए यार लैला जियड़े में जोड़ी जियड़े में जोड़ी ओ जियड़े में जोड़ी जियड़े में जोड़ी हर जा हुस्न हबीब जो अल्लाह हर जा हुस्न हबीब जो अल्लाह बैरागी बोड़ी बैरागी बोड़ी बैरागी बोड़ी हर जा हुस्न हबीब जो अल्लाह हर जा हुस्न हबीब जो अल्लाह बैरागी बोड़ी हर खीमा ख्याल जाना हर खीमा ख्याल जाला थोड़ी थोड़ी खाओड़ी थोड़ी खाओड़ी थोड़ी खाओड़ी थोड़ी हर जा हुस्न